अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिन महफ़िल जी एक ख़ासियत इहा बि हुई जो हिन में उस्ताद जलाल चांडियो जा मोबी पुट दिलबर जलाल चांडियो ऐं कलंदर बख़्श जलाल चांडियो गॾु हुआ। हे पासे में जेको वेठो आहे नंढड़ो, इहो उस्ताद जलाल चांडियो जो पुटु दिलबर जलाल, ऐं ॿियो जेको नीरनि कपिड़नि में वेठो आहे इहो कलंदर जलाल आहे। इहे खिलनि पिया ॿई। हे नंढड़ो जेको वेठो आहे जलाल सां बिल्कुलु गॾोगॾु इहो दिलबर जलाल आहे। हाणे हीअ यादगार महफ़िल हुई जंहिंमें हीअ पंहिंजे बचड़नि खे बि वठियो वियो त उहे बचड़ा बि हिन जा शरीक हुआ। हे जलाल चांडियो जा औलाद आहिनि। हाणे उस्ताद जलाल चांडियो जेको आहे, हीअ जेका दोस्तनि वारी महफ़िल हुई, यारनि वारी महफ़िल, सूफ़ियाणो संग हो, इन में सॼी राति इन्हनि शेरो शाइरी पढ़ी सूफ़ी जान फ़क़ीर जी, ऐं गॾोगॾु जेके आहे ॻाइण वॼाइण बि थियो। ऐं उस्ताद जलाल चांडियो जेको आहे दोस्तनि सां रिहाण बि कयो ऐं कचहरियूं कयूं दिलि वारियूं। ऐं इन में उस्ताद जलाल चांडियो आहे जेको आहे पंहिंजे औलाद खे तरबियत बि ॾिनी त कीअं दोस्तनि यारनि में विहिबो आहे ऐं पंहिंजे चाहींदड़नि में विहिबो आहे, कीअं कचहरियूं थींदियूं आहिनि, कीअं महफ़िलूं थींदियूं आहिनि, ऐं जेके चाहींदड़ हुननि खे कीअं पंहिंजो वक़्तु ॾिबो आहे, छो जो हू बि वक़्तु ॾियनि था ऐं हिननि खे ॿुधनि था उस्ताद जलाल चांडियो खे, त उस्ताद जलाल चांडियो बि हुननि खे पंहिंजो वक़्तु ॾिए पियो। हिन में हाणे सभु जेके सूफ़ी जेका वीचारा उहे सफ़ा ग़रीब मिसकिन माण्हू उहे सभु शरीक थिया ऐं सिर्फ़ु उस्ताद जलाल चांडियो जी हुब में मोहबत में सभु शरीक थिया। ऐं अलाए किथां किथां खां ई कही आया। हे सिर्फ़ु उस्ताद जलाल चांडियो जी मोहबत ऐं प्यार हुई जेका हुननि खे छिके आयो। ऐं उस्ताद जलाल चांडियो बि हुन सां तमामु घणो आदर भाव सां मिलियो ऐं हीअं जीअं पंहिंजा पाण में जीअं वेठा हुजनि, जीअं सफ़ा घाटा ऐं पगमट यार हूंदा आहिनि, हीअं कचहरियूं थियूं। ऐं फ़क़ीरनि सां तमामु घणो रिहाणो कयो ऐं फ़क़ीर बि उस्ताद जलाल चांडियो सां दिलि वारियूं कचहरियूं कयूं, दिलि जा हाल ओरिया ऐं हिक ॿिए जा सूर सलिया, कचहरियूं थियूं। हीअ उस्ताद जलाल चांडियो जी हिकु यादगार महफ़िल हुई। मां सम्झा थो त उस्ताद जलाल चांडियो जी पूरी ज़िंदगी में जेका महफ़िलूं थियूं कचहरी वारियूं, हुन में ही सभिनि खां वॾी हिकु यादगार ऐं रिकॉर्ड महफ़िल हुई जेका हमेशह यादि कई वेंदी ऐं नाज़रीन हमेशह हिनखे ॾिसंदा ऐं उस्ताद जलाल चांडियो खे यादि कंदा रहंदा। ला दी काती नाल कंद कपाए जोगी थी मनाए सामी थी मनाए, ला दी काती नाल कंद कपाए। हाणे उस्ताद जलाल चांडियो जेको आहे सूफ़ी जानण चंद जो शेर ॿुधाए पियो त ला दी काती नाल कंद कपायूं, माना ला इलाह सां कंद कपायूं। धोती बद के जणिया पायूं, ताज़ा ताज़ा तिरक लगायूं, काफर थी महबूब मनायूं, काफर थी महबूब मनायूं। लादी बीन वजायूं। हिन में फ़क़ीर जानण चंद सम्झाणी ॾिए थो इंसाननि खे त मूं ला इलाह जी बीन वॼाई, ला इलाह जो आवाज़ु उथारियो ऐं सभिनि ॿियनि माबूदनि जो मूं इनकार करे सिर्फ़ु हिकु अलाह जो जेको आहे आवाज़ु उथारियो ऐं हुनखे मां मञियो ऐं हुनजी वाही लॻायूं। योगी थी मनाए पोइ ॿियो मिसरो थो थिए जेको ॿुधायां थो, साधु को में सजदा कीता, पुर कर प्याला प्रेम दा कीता, पुर कर प्याला प्रेम दा पीता, अल्लाह जेको सुणदे आसे उहो महदी नज़र आयो। हिन कचहरी में उस्ताद जलाल चांडियो फ़क़ीर जानण चंद जा अहिड़ा त शेर ॿुधाया जो सॼी जेका महफ़िल हुई, संगत हुई, उहा वजद में अची वई। वजद वारी कैफ़ियत हिकिड़ी तारी थी वई। जोगी थी में मनाए हाँ शेर शेर पिरां विच भक्ति बणियूं, गिंद दा मुल्क जो हुल हुलायो। चलो फ़क़ीर इन दिलि वारी महफ़िल में तक़रीबन फ़क़ीर जानण चंद जा वॾा वॾा जेके मुरीद हुआ ऐं चाहींदड़ हुआ, सूफ़ी हुआ, उहे सभु शरीक थिया ऐं जिन्हनि खे ख़बर पई उस्ताद जलाल चांडियो अचे थो त उहे सभु पहुची विया हुते। शेर पिरां विच भक्ति बणियूं, गिंद दा मुल्क जो हुल हलायूं।
तू ही तू दी तार बजायूं, तू ही तू दी तार बजायूं, लोकों हाथ लिकायम जोगी थी मनायूं। ही महफ़िल एॾी त भली ऐं प्यारी महफ़िल आहे जो तव्हां जॾहिं बि हिन महफ़िल खे ॾिसंदो या ॿुधंदो त तव्हां सम्झो त जलाल चाॾियो तव्हांजे साम्हूं वेठो आहे, ज़िंदा वेठो आहे ऐं तव्हां ॾिसो पिया अखियुनि सां। अञा मिठो हिकिड़ो अथसि मूंखे नथो अचे वरी आखिर त मन मनोती नाम कुमानो, मन मनोती ना मानो, जान पछाण में तीर्थ जानू, शाह न पीर ना मैं खानू। हाणे हिन मिसरे में चानन चंद चए पियो त मञो तव्हां त मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी आहे, न मां शाह आहियां न पीर आहियां न को मां को ख़ान आहियां को रईस आहियां। शाह न पीर ना मैं खानू, हर्ज़ फना विच पाए जोगी थी मनाए। चए थो आहे सभु ॻाल्हि मां दिवस उस्ताद जलाल चंद हो जेको शेर जो मफ़हूम ॿुधाए पियो त जेका बि ॻाल्हि आहे सभु कुझु जेको आहे उहो मुर्शिद हूंदो आहे पंहिंजो, जेको रहनुमाई कंदो आहे ऐं हुनखे सिधो रस्तो ॾेखारींदो आहे, उन खां सवाइ का राह न आहे। सभु ॻाल्हि मुर्शिद जे हथ में, मुर्शिद आहे बसि।